खानपुर में कादिर बख्श जतोई की रिपोर्ट मूजिब खानपुर लग ॻोठ मेहरान बजाराणी ऐं गॾे तैगो में तैगाणी ऐं बजाराणी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियों लगन सबब 10 वरनि जी नैगरी तंھيلا मलक क़त्ल। इतला बावजूद पुलिस न पहुती वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। नैगरी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो।